अस्सलाम वालेकुम या अली मदद। मां गुलाम यासीन तेवाणी रुकेश तो क्या ज़िलो सखर तालको पनो आकिल। मांजी वीडियो जो मकसद इहो आहे। अदाए कल सदुया थाने ते 4 औरतूं हिकु नंढड़ो ॿार हिकु मर्द पुलिस पकड़े मुल्ताना वासी पोइ वापसि कया आहिनि। उन में ख़बरुनि में केटिन ईअं हली रहियो आहे त तेगाण ॿिंडी में विया पई। धाड़ेलो खानो ज़ात खे पुणायो था, पर ज़ात त छा धाड़ेल कल्चर सभ खे पुणायो था पिया। औरतूं खणी उन खां पैसा ॿधी करे उन खां पैसा वठी तव्हां बंगला ॾाईंदो। तव्हांखे ॿुॾी मरणु खपे, शर्म अचणु खपे। इन ते परू चांडियो हो परायूं मायूं छोकिरियूं कुंवारियूं हुजूं उन कुंवारनि छोकिरियुनि खे ॾाज घरों ॾेई परणाईंदो। झंगल तेगाणियो आगवार माई घरों पैसा ॾेई उहे जेको आहे बाज़ियाब कराईंदो। तव्हांखे धाड़ेलो खानो ॿुॾी मरणु खपे। आहिनि बि मुंहिंजा तेगाणी नेटारनि निमायतनि हक़त हुनखे इशू कया, छो त ॾींहं जो त खयों पियो हुनखे हर क़ौम सुञाता आहिनि। हे मुंहिंजो वीडियो ॿुधी अॼु खां अॻिना औरतां बि न खणो, खणो त हिरखी ॾियारा माण्हू बि न खणो। माण्हू खे ॿधणु गज़ब आहे, न खणो। पर हिकिड़ो माण्हू अगवा कयो था, दिलि बर्दा नथी करे भेण जा चॾो जे बुख ते वेठा चढ़ी वञो रोड ते उबता सुबता गोलाणी पैट हणी गाॾियूं ऊंधियूं करे लाहियूं अचो सीपे ते चढ़ो हुन ते चढ़ो। पर जे रोड अचण जहिड़ा बेगर अथव ना ॿुई जा थल त वेकरा अथव। सुथरा विर्त कयो था, लाकेट वॾा विझो था, मुंडियूं सभु नांगुर विझो था। भेण जा चॾो टपरे करे वधीक नथा खणो। बि पाणी वारो गी अचो आवाज़ में कोॾ रखी अचो सुबुह सवार पोइ बि हलंदो। ज़िले जो ऑफिसर पवंदो ॿियो पवंदो था आगवा थी वई पंहिंजूं अदा। ठीकु आहे, मां ॿी बि ॻाल्हि कंदुमि। हे जेको चवनि था पिया माण्हू धाड़ेल खाने चवंदा आहिनि साईं असां छोरा ॻाल्हाईंदा आहिनि पोइ माई थी करे ईंदा आहिनि। नर त नर ॾे आयो, ज़ैफ़ां ज़रूरु ज़ैफ़ां ॾे अचे न। अदा कुझु बि न आहे। कहिड़ी बि क़ौम ॻाल्हाए थी, भले तेगाणी हुजे ॿी क़ौम वारो हुजे, त इहो सिर्फ़ु क़ौमनि खे बदनाम करनि था पिया। उन खां बाद में ॻाल्हि में पंहिंजूं ज़ैफ़ां था। उन खां बाद में 2 ॾींहं अॻु में 2 मायूं 2 औरतूं उहे बि कार ते तेगाण तरफ़ सदुया थाणे टपिया आहिनि। पुलिस जे इतला बि आहिनि, ॻोठाणे जे इतला बि आहिनि, उहे बि गुम आहिनि। क्लियर मूंखे ख़बर बि आहे। मर्द मां नथो चवां भले नई छॾनि, उन ॿिन्ही मायुनि खे सुभाणे ताईं हथु कढी वापसि कर, न त हिन वीडियो ते ख्वार ख़राब करे नाला अपलोड कंदोमांनि। हिन चकर मां पंहिंजी मां पाण बि तेगाणी आहियां। हिन चकर मां क़ौम लाइ चवां थो पियो, ॿिए चकर हुनजे घर ऐं हुनजे नालनि लाइ चवंदुमि। ऐं उन खां बाद में कंडकोट ज़िले में अचनि था उहे ॼाणा वञनि था नेट में त जागीराणनि पिया। अदा जागीराणी जा 100 माण्हू आहिनि, 90 माण्हू जागीराणी जवान आहिनि, 90 मोतबर आहिनि, त 10 हुन में बेगरत आहिनि जेके क़ौमनि खे पुणाइनि था। जागीराणी हुजे तेगाणी हुजे, मां इहा रुकेश थो कयां। गारियूं त मूंखे ज़रूरु मुंहिंजो वीडियो ॾिसी हुनखे ॻाल्हि न वणी हूंदी, हिक खां 100 गार ॾिनी हूंदो। वरी जे अच फिरी तेगाणी ते जे 100 तेगाणी आहे, जे 90 साफ़ आहिनि, त अदा जे 10 त तेगाणी बि बेगरत आहिनि। इन खां सुठो अथनि त सफ़ा नथा मुड़नि, बुख ते आहिनि, औरतूं खणी उन खां पैसा वठनि था। इन खां सुठो अथनि चकुलो खोलनि त उहो बहितर आहे। उन खां बाद में मां वरी रिक्वेस्ट कयां थो SP खे, DIG खे, जेके माण्हू हिरखी जी खणनि था टेक्सन वारा वठी मारियो। वरी जेके हे भेण जा चुॾ हर अॾे ते लॻा पिया आहिनि, हर अॾे ते इहे ख़बरां लॻियूं पियूं आहिनि, पटरियूं लॻियूं पियूं आहिनि, जेके अचनि था आशिक पुट उनखे वठी चङा वञी चर्स कढ ॾेई कुते जे पुटनि खे चालान कयो त माण्हू सुधरंदा। पोइ जान भाड़ी जदा ख़बर पए 5 विखा हणी करे जेको धाड़ेल खाना था रोड ते चढ़े वञी। अञा धाड़ेल आहिनि बि सयूं जेके रोडनि ते लाहिनि था, जेके आवा कंदा। अॻे धाड़ेल हूंदा, मंथरियूं वठंदा, बैंकां फुरींदा, वाणिया खणंदा। अॼु धाड़ेल इहे बसि हा पहिरीं तूं अचो पंहिंजूं रना ॾेखारींदा, उनखे चुॾ ॾेखारींदा पिया। हूअं अदा मुड़ुसु माण्हू मुंहिंजो ॿारु बीठो हूंदो कंहिं में फसल में कंहिं लाबारे में या घर जे भर में केरु टपियो पोइ तेगाणी खानो निरत टुपरे खे टप ॾे गोली चैम्बर कंदासीं। अदा त घर जे भर में छो टपे, घर जी भर टपण अदा गैरत अचे थी। पाण एतिरी इज़त प्यारी आहे, सिंध जी हुजे या पंजाब हुजे, न्याणी त उहा न्याणी आहे न, त उनखे बि हर कंहिंखे एतिरी गैरत प्यारी आहे। मुंहिंजो वीडियो त ॾिसी गारियूं त 50 खां 100 गार धाड़ेल खाननि ॾिनी हूंदी, पर वरी बि जेको मां ग़लति ॻाल्हायो आहे मां हथ ॿधां थो। सब्सक्राइब कयो असांजो YouTube चैनल सिंधु धरती।